IMF 1500 अरब रुपयनि जा नवा टैक्स लगाइण, GST 19 सैकड़ो करण, 100 शयुनि ते ड्यूटी ऐं टैक्स छूट ख़तम करण जो मुतालबो करे छॾियो। 3 सालनि जे नए कर्ज़ प्रोग्राम लाइ स्टाफ लेवल मुआहदे जी तजवीज़ुनि जो मुसविदो। पाकिस्तानी अख़्तियारनि हवाले टैक्स उगाइण जो टारगेट 1290 अरब रुपया मुक़ररु करण जी तजवीज़। वफ़ाक़ी सरकार IMF जे शर्तनि तहत नए माली साल जी बजट जी तयारी शुरू करे छॾी। मुल्क में महांगाई जी शरह मुसलसल 1.5 महीने ताईं घटि थियण खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर वधण शुरू। अटे, LPG, आनंद, सुगदासी, डोटा, चांवरनि जे अघनि में भी इज़ाफ़ो। एरी, चांवर, मुङनि जी दाल ऐं काठ जे अघनि में भी वाध। टमाटा, बसर, पटाटा, खीर जा अघ वधी विया। हुकूमत तरफ़ां 200 यूनिट वारनि वाहिपेदारनि लाइ बिजली जा अघ वधाइण जी तजवीज़ रद्द। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ प्रोटेक्शन वाहिपेदारनि लाइ बिजली जा अघ वधाइण खां रोके छॾियो। बजट में 2 करोड़ प्रोटेक्ट वाहिपेदारनि खे बिजली अघनि ते सब्सिडी ॾिनी वेंदी। नए माली साल में बिजलीअ जे अघनि में इज़ाफ़ो 200 यूनिटनि ताईं इस्तेमाल कंदड़ वाहिपेदारनि लाइ न हूंदो। अमरीकी तारीख़ में पहिरियों भेरो अॻूणे अमरीकी सदर खे सज़ा। डोनाल्ड ट्रंप फाश फिल्म जी अदाकारा खे ख़ामोश रहण लाइ रक़म ॾियण जे केस में ॾोही करार। अॻूणे अमरीकी सदर खे सज़ा जो बाज़ाब्ता ऐलान 11 जुलाई ते कयो वेंदो। डोनाल्ड ट्रंप इल्ज़ामनि खे रद्द कंदे केस खे पंहिंजी तौहीन करार ॾेई छॾियो। हैदराबाद में गैस सिलेंडर धमाके जा वधीक 3 ज़ख़्मी। कराची जी अस्पताल में फोतुनि जो अंग 7 थी वियो। फोतुनि मां 4 ॼणा सवें आलनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले। जनाज़े निमाज़ में मेयर काशिफ शोरो समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जी शिरकत। बख्शापुर में संगावती तकरार सां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा क़तल। हथियारबंदनि शबीर भंगवा, शौकत, शोभा अली ऐं माजिद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूलनि जे वारसनि जो एहतजाज मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। अॻवान जो चवणु आहे त संदनि 4 नौजवाननि खे बेगुनाह गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पेशावर में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 2 दहशतगर्द मारिजी विया। 2 ज़ख़्मी। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में हथियार ऐं बारूद हथ। ISPR जो चवणु आहे त पेशावर जे इलाइक़े हसन खेल में ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी थिया आहिनि। बलोचिस्तान जे इलाइक़े ग्वादर में पंजाब वासी पोहनतुनि खे क़तल कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। ॾोह जो इतराफ़ ज़िया लांगा जो चवणु आहे त बलोचिस्तान अंदरि थींदड़ दहशतगर्दी में परॾेही हथ मुलविस आहे। गिरफ़्तार जवाबदारनि पोहनतुनि खे टारगेट करे क़तल करण जो इतराफ़ कयो। तहरीक इंसाफ़ बानी ख़िलाफ़ तकरारी ट्वीट केस जी जांच में अॻु भराई न थी सघी। अॻूणे वज़ीर आज़म FIA साइबर क्राइम टीम खे जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो। PTI बानी तरफ़ां तकरारी ट्वीट खां ला तालकी। अली मोहन ख़ान जो चवणु आहे त PTI बानी खे पंहिंजे X अकाउंट तां शेयर थींदड़ वीडियो बाबति का बि ॼाण नाहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त PTI बानी छिकताण जो ख़ात्मो चाहे थो त खेसि पंहिंजो वात बंदि रखणु घुर्जे। लॻे थो त अॻूणो वज़ीर आज़म हिकु दफ़ो ॿीहर 9 मई जहिड़ो वाक़ियो कराइण जी कोशिश करे रहियो आहे। डिप्टी वज़ीर आज़म इसाक डार 9 मई वाक़े में मुलविस जवाबदारनि सां ॻाल्हियुनि जो इम्कान रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त ॻाल्हियुनि जा उसूल वाज़िह आहिनि। रियासत ख़िलाफ़ बीहंदड़नि सां ॻाल्हियूं न थींदियूं। सियासत में ॻाल्हियूं ऐं मुफ़ाहिमत थींदी आहे जेकी थियणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट तरफ़ां सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट क़ाइमु। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराहीअ में 13 रुकनी फुल कोर्ट केस जी ॿुधणी कंदी। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे बरतानिया खे ख़त बाबति तबसरे खां इनकार। संदसि चवणु आहे त परॾेही सिफ़ारतकारनि खे पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि ते तबसरो करण खां पासो करणु घुरिजे। पाकिस्तान क्रिकेट मैच ते अमरीकी अख़्तियारनि सां राब्ते में आहे। उमेद आहे त पाकिस्तानी क्रिकेटरनि ऐं शहरनि खे सिक्योरिटी फ़राहम कई वेंदी। अफ़गान अख़्तियारनि बेशाम हमले में मुलविस दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी कराई आहे। अफ़गानिस्तान मां थींदड़ दहशतगर्दी न रुगो पाकिस्तान पर समूरे मुल्क लाइ ख़तरो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सदर सां बि मुलाक़ात कंदो। वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। चीनी सदर शी जिनपिंग ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि चीन जे दौरे जी तयारियुनि बाबति आला सतही इजलास। ॿिन्ही मुल्कनि जो नतीजो ॾींदड़ बिज़नेस टू बिज़नेस मुलाक़ातुनि बाबति मज़बूत प्लान जोड़ण जी हिदायत।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुकूमती चीनी सनअतकारनि ऐं सीड़पकारनि खे हर मुमकिन सहूलियत फराहम कई वेंदी। मीरपुर माथेलो में हथियारबंदनि हथां क़त्ल थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो क़त्ल खुलियल दहशतगर्दी आहे। हमले जे 7 ॾींहनि खां पोइ केस दाख़िल करे जांच मुतासिर करण जी कोशिश कई वई। नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी जांच लाइ हाई कोर्ट जे जज ते बदल जुडिशियल कमीशन क़ाइमु कई वञे। सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर माथेरो में एहतिजाजी मुज़ाहिरो, एसटीपी ऑफिस अॻियां धरणो, रोडी सामारो, ॿियनि शहरनि में बि कलम धड़नि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। बोरो वेझो ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो, 5 ॼणा क़त्ल। हथियारबंदनि गोलियूं हणी मुख़्तियार अली ऐं फराज़ अली बुगियो खे क़त्ल करे छॾियो। धुरियुनि में झेड़ा। टिंजर वेझो घरू तकरार तां झेड़े में नौजवान ऐं नारी क़त्ल। जवाबदार सलमान सुमरो, भेण आमदत ऐं नौजवान आसिफ सुमरो खे क़त्ल करे छॾियो। धुरियुनि में झेड़ा। शिकारपुर में चोरी दौरान मज़ामत कंदे ॻोठाणो बेदर्दीअ सां क़त्ल। हथियारबंदनि शमन संजराणी खे डंडा हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े सबब इलाइक़े में सो। खानपुर में 2 मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां मुज़ाहिरो, इंडस साहिबे ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त हथियारबंद मोहम्मद अज़ीम बरोही ऐं अब्दुल हकीम जाफ़री खे अगवा करे विया आहिनि। ॿिन्ही मुख़बिन खे जल्द बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। मीरपुर ख़ास में मेवनि जे बादशाह अंबनि जो 3 ॾींहनि वारो फेस्टिवल शुरू। सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श महर फेस्टिवल जो इफ़्तिताह करे छॾियो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह, निसार रहमान खोड़े ॿियनि जी बि शिरकत। अंबनि जे 200 खां वधीक जिन्सनि जी नुमाइश लाइ 50 खां वधीक स्टॉल कया। ऐं पीसीबी जे अॻूणे चेयरमैन रमीस राजा जी क़ौमी क्रिकेट टीम ते छिती दंगे। संदसि चवणु आहे त क़ौमी क्रिकेट टीम जो को बि अहिड़ो रांदीगर नाहे जो तेज़ स्ट्राइक रेट सां खेॾी सघे। पाकिस्तानी टीम खे तजुर्बाती मूड मां